ऐं अली ॾिनो रिंद पाक डिजिटल मीडिया न्यूज़ बुलड़ी शाह करियूं। अचो त तव्हांखे ॾेखारियूं एग्रीकल्चर ऑफिस 2 सालनि खां बजट अचण जे बावजूद बि ईअं पई आहे जीअं अध में कमु छॾे ठेकेदार जी गुम थियो आहे तीअं अञा ताईं ज़ाहिर न आहे थियो। तव्हांखे ॾेखारे सघूं था त हिन जा अध में रहियल कम जिन मां केतिरा सरिया निकिरी विया आहिनि, केतिरा ख़ाली DPC ऐं बुनियाद खणी ऐं दीवारूं खणी विया आहिनि, पर कमु को बि मुकमल न आहे थियो। ऐं हिन जी बजट आयल बजट जा जेके पैसा उहे हड़प थी विया हलिया, कागज़नि में ई मुकमल थियल आहे, लेकिन हिन खे को बि मतिलबु अवाम खे को फ़ाइदो न मिली सघियो आहे। तव्हां ॾिसी सघो था हिन जी अञा छित बि न आहे ठही, ऐं हिन जी सिर्फ़ु अॻियां विरांडे जी छित ठही आहे, जेके पोयां कमरा आहिनि उन्हनि जी का छित न आहे ठही। करोड़नि रुपयनि जी बजट आयल आहे। तव्हां ॾिसो त एतिरी अवाम सां नाइंसाफ़ी, बुलड़ी शाह करीम जा एतिरा हक़ मारिया विया आहिनि, बुलड़ी शाह करीम तलको हूंदे सूंदे उन जा के बि कम न आहिनि थिया, ऐं हिन जो पासे में जेके पयल प्लाट आहिनि जिन ते हाणे कब्ज़ो थी वेंदो हलियो, तव्हां ॾिसी सघो था। ऐं साम्हूं जेको गेट आहे, मेन गेट लॻल हो, लोही मेन गेट लखनि रुपयनि जो लॻल हो, जेको चोर पटे खणी विया को बि पुछण वारो न आहे। इन खां अलावा हिते जेके रखियल आहिनि नौकिरियुनि जिन जूं आहिनि, जेके हिते अमलो रखियल आहे, उहो बि ग़ाइबु आहे। अॼु ताईं को ज़ाहिर न थियो, लेकिन उन्हनि जा पघार हलनि पिया। इन हवाले सां असां सां कुझु शहरी गॾनि, अचो त उन्हनि खां पुछो। बदकिस्मती सां असांजे तइलके खे तइलके जो दर्जो मिलंदे तक़रीबन केतिरा ई अरसा गुज़री विया आहिनि, पर हिते तइलके वारी सहूलियत का बि मौजूदु कोन्हे। जेकॾहिं अचूं था एग्रीकल्चर ऑफिस में, एग्रीकल्चर ऑफिस कागज़ी तौर ते मुकमल आहे, पर अञा ताईं शहर वासियुनि खे को बि लाभ न आहे ॾेई सघी। जीअं त तव्हां पहिरीं पंहिंजी वीडियो में चई विया त हिन में टोटल अमलो जेको पघारूं त खणे पियो, पर हिते नज़र कोन थो अचे। हिन जो लोही सरियो गेट टोटली चोरी थी वियो आहे, छो त इहा सिधी सही चूंडियल नुमाइंदनि जी नाअहली आहे। असां ज़राइत खातो जे वज़ीर ऐं आला अख़्तारनि खां इहा अपील था करियूं त खुदारा तव्हां जल्द अज़ जल्द इन तइलके जी भलाई लाइ कुझु जोगा उपाउ वठी शहर वासियुनि खे रिलीफ मुहैया कयो। तव्हां साफ़ियनि जी जेको तव्हां इन कम लाइ पंहिंजो बुलड़ी शाह करीम जी आवाम जे लाइ सोचे रहिया आहियो ऐं एतिरी महिनत करे रहिया आहियो। एग्रीकल्चर ऑफिस आहे, तक़रीबन 2 साल थी विया आहिनि, इन जी इमारत अञा ताईं पूरी कोन करे सघिया आहिनि। ठेकेदार ग़ाइबु आहिनि, अमलो ग़ाइबु आहे। ऑफिस हिते हिकिड़ी पुराणी ऑफिस आहे, लेकिन केर बि हिते असां तक़रीबन 10 सालनि खां हिते कंहिंखे ॾिठो ई कोन्हे। हिते को हिते आहे, को अमलो आहे, को हिननि जो को के धणी साईं आहे, केर बि कोन्हे। हिते जेका इमारतूं पुराणियूं इमारतूं बि आहिनि, ठीकु, उन्हनि जो दरियूं दर कढे खणी विया आहिनि, ठीकु आहे, पर केरु पुछण वारो कोन्हे, ठीकु आहे। हिते दर ही साम्हूं एॾो वॾो दर लॻल हो त उन में तक़रीबन चवां थो लखे रुपए जो दर हो, त लोह जो दर उहो बि कढे खणी विया, पर केरु हिते पुछण वारो कोन्हे हिननि खे। ख़ुदादार चूंडियल नुमाइंदो अलाह खे मञो भला, इन्हनि ग़रीबनि जो सोचियो। ही तइलको आहे, न दड़को करे छॾियो अथव। हिते जे रहवासियुनि जो इहो मुतालबो आहे त एग्रीकल्चर ज़राअत जे वज़ीर ऐं आला अख़्तियारनि खे अपील था करियूं त हिन बिल्डिंग खे मुकमल करे अवाम खे फ़ाइदो ॾिनो वञे, एग्रीकल्चर जो पूरो अमलो विहारियो वञे, जेको शहर वासियुनि खे ऐं हिते तइलके जे अवाम खे वधि खां वधि फ़ाइदो मिले। कैमरा टीम सां गॾु अली ॾिनो रिंद, पाक डिजिटल मीडिया न्यूज़, बुलड़ी शाह करीम।